अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, गाँव अली हसन अब्बासी किताब आहे तनवीर अब्बासी। कुछ ॾेई वेंदासीं। खाका, इंटरव्यू, मज़मून, इबियास, सफ़रनामू ऐं शाइरी। एंथोलॉजी मुरतब यूसुफ सिंधी। छपाईंदड़ सिंधी अदबी बोर्ड, जामशोरो, सिंध। छापो पहिरियों साल 2012 ईस्वी। मज़मून इबियास। किस्त 39 हू ॾोथी हू ॾींहं। पीर हसामुद्दीन राशिदी सिंध जो फ़ख्र लाइक़ तारीख़ नवीस ऐं तारीख़दान आहे, पर ॻाल्हि रुॻो एसी ताईं नाहे, हू बज़ाते ख़ुदि सिंध जी तारीख़ पिणु आहे। हिन जो सीनो तारीख़ जे हिकु अहम दौर जो ज़ख़ीरो आहे। तारीख़ जा माहिर किताबनि जे करखोटी हक़ीक़त जूं चिड़िंगूं ॻोल्हे लहंदा आहिनि, पर पीर साहब सिंध जी तारीख़ जे हिकु अहम बाब जो अखियुनि ॾिठो ऐं दिलियूं महसूसु थियल बयानु कयो आहे। हूअं त गुज़िरियल दौर जूं ॻाल्हियूं तारीख़ जे किताबनि में बि मिलंदियूं आहिनि ऐं ताज़ी गुज़िरियल दौर जो अहवालु वॾड़नि ऐं वॾड़ियुनि खां बि ॿुधबो रहिबो आहे। पर इहे ॻाल्हियूं उहो शख़्स करे जंहिंखे तारीख़ जी ऊने मुताले जो पस मंज़र वसी नज़र पंहिंजे दौर जी अहम सियासी अदबी तोड़े समाजी शख़्सियतुनि सां गहरा ऐं विझा तालुकात, हिकु हसास दर्दमंद दिलि, वतन सां बेनता प्यार ऐं उन सां गॾु ॻाल्हि करण जो वणंदड़ असलूब हुजे त उहा ॻाल्हि ई और थियो पवे। हीअ किताब हूअं त लिखियल किताब आहे, पर पीर साहब जे असलूब मां ॻाल्हायल किताब थो लॻे। पीर साहब वतन खां दूर परदेस में मौतमार बीमारीअ में मुब्तला वतन जे यादगिरियुनि खे समेटे लिखंदो थो रहे, अहिड़े अंदाज़ में ॼण संदसि आॾो को वेठो आहे, जंहिंसां रिहाण करे रहियो आहे। किसो सिंधीअ जे चीदे शाइर नवाज़ अली नियाज़ जे ज़िक्र सां शुरू थिए थो ऐं अॻिते हली उन दौर जी सॼी सिंध जी अदबी, समाजी, सकाफ़ती, सियासी तोड़े इक़्तिसादी हालतुनि खे पंहिंजे भाकुर में आणे थो छॾे। ऐं फ़िक्र हलंदे विच में बार बार नवाज़ अली नियाज़ जो ज़िक्र ईअं थो वराइजे ॼण कंहिं काफ़ीअ जे मिसरे खां पोइ थल वरजाइबो आहे। उन टेक्निक किताब में मानवी रिधुम पैदा करे छॾियो आहे। जीअं को काफ़ी ॻाईंदड़ हर मिसरे खां पोइ थल वरजाईंदो आहे ऐं काफ़ीअ जे पुॼाणी बि थल जे वरजाइण सां कंदो आहे, तीअं पीर साहब किताब जी पुॼाणी बि नवाज़ अली नियाज़ जे ज़िक्र सां कई आहे। किताब ख़तमु करण वक़्तु ईअं थो महसूसु थिए ॼण कंहिं सुरीले ॻाइणे मुतरन्नम काफ़ी ॻाए ख़तमु कई हुजे। विच में अदबी महफ़िलुनि जो ज़िक्र, सियासी ठाह ड्राह जा किस्सा, ज़मींदारनि जा रोब ताब ऐं अंग्रेज़ जे आॾो लीलड़ाटियूं, हारियुनि जे अबतर हालत, मतलबी मौलवियुनि जे वाइज़नि जा अहवाल, आफ़ीसरनि जा बयान, सहाफ़त जूं ख़बरूं, बाज़ारियुनि जूं बहारियूं, इश्कबाज़नि जा उधमा, हाज ऐं उनखे चाहींदड़नि जा हाल, ऐं उहे बि गदा शाह जे कलाम जे रोशनीअ में क़िस्मे क़िस्मे किरदार, तरह तरह जो माहौल। ईअं थो लॻे ॼण हिन किताब जो कैनवस कंहिं म्यूरल तस्वीर जा वसी आहे, ॼण कंहिं माहिर मौसीकार आलाप करे मौसीक़ीअ जे ॿोलनि खे सरजे हर जाइ खे हर रंग में ॻायो आहे। पीर साहब हिन किताब में चंद लाड़काणे जी ॿोली इस्तेमालु कई आहे, लिखत में उहो ई लहजो क़ाइमु रखियो अथाईं। उन करे बि मूं हिन किताब खे ॻाल्हायल किताब स्पोकन बुक सॾियो आहे। लाड़काणे वारा जमो ठाहिण वक़्तु ये खे हज़फ़ कयो छॾीनि। मिसाल तौरु भित जो जमो भितियुनि बदिरां कनि भितियुनि। पीर साहब जी हिन किताब लाड़काणे वारे लहजे खे महफ़ूज़ करे छॾियो आहे। हूअं बि थोरा साल बाद को बि लहजो असली सूरत में सलामत न रहंदो। अच वञ जी सहूलियत, रेडियो ऐं टीवी, किताब ऐं तालीम जो आम थियणु मयारी लहजे खे ई राइज कंदा। उन करे हिकु लहजे जो हिन किताब ज़रिए महफ़ूज़ सम्झी वञण बि हिकु अहम ज़रूरत जो पूरो थियणु आहे। पीर साहब जे अदबी कैरियर जी शुरूआति अफ़साने लिखण सां थी, उहा ख़बर थोरनि माण्हुनि खे हूंदी। पीर साहब जी हिन किताब खे पढ़ी हैरत थी त ख़ुश्क मग़ज़ फॉर रिसर्च स्कॉलर न फ़क़ति हिकु ज़िंदह दिल इंसानु आहे, पर हिकु ज़िंदह दिल लेखक पिणु। उहो त पीर साहब जे वेझनि दोस्तनि ऐं मदाहनि खे मालूम आहे त पीर साहब ज़हीन, ख़ुशतब ऐं हद खां वधीक बाज़ौक़ इंसानु आहे, पर लिखत में पीर साहब एॾो शुगुफ़्ता, रंगीन, ज़रीफ़ ऐं नफ़ीस कॾहिं बि न रहियो आहे जेॾो हिन किताब में पीर साहब जो फ़न अफ़साना निगारीअ जे हिकु अहम जुज़ किरदार निगारीअ जो कमाल ॾेखारियो आहे।
केतिरा गूनागून किरदार आहिनि जिन में हिक ॿिए जो ज़िद, के मगरूर वॾेरा, के ख़ान वॾे जहिड़ा सचा समाजा दोस्त, के मतलबी मौलवी, त के मौलाना चिश्तीअ जहिड़ा साफ़ सुथरा माण्हू, के करड़ा कामोरा, त के ईसाणीअ जहिड़ा दिलबर फ़िलसुफ़ टाइप ऑफिसर, के मौलाना ज़फ़र अली ख़ान जहिड़ा जोशीला पर होश खां ख़ाली लीडर, त के संजीदा सियासी रहनुमा। मतिलबु त इहो उन दौर जी सिंध जी माण्हुनि जी हिकु क्रॉस सेक्शन जो हिकु ऊनू नफ़्सियाती ऐं समाजी अभ्यास आहे। मजलिस मुहक़क़ीन जेका गांधी गार्डन जे ज़ू जो हिकु हिसो हुई ऐं मदी ख़ारिज रिटायर थियल कामोरनि ते मुश्तमिल हुई, हिकु मुकमिल अफ़सानो आहे। त ॿिए तरफ़ सिंधी कामोरनि जी उन तबिके जी हिकु मुकमिल स्टडी पिणु हिन किताब ज़रिए केतिरनि ई आज़ादीअ जे नाम निहाद सूरमनि जी असलियत ज़ाहिर थिए थी, त केतिरा मुख़लिस ख़ामोश सियासी वर्कर पिणु उभरी था अचनि, जेके हूअ अणॼाता ऐं अणॻाता दफ़न थी वञनि हा। हिकु पासे अंग्रेज़ जी हुकूमत पंहिंजे पूरे दबदबे सां कामोरा शाहीअ जे सहारे हली रही हुई, त ॿिए पासे आज़ादीअ जूं तहरीकूं उसरी रहियूं हुयूं। हिकु तरफ़ हिंदू मुस्लिम इतिहाद जा नारा लॻी रहिया हुआ, त ॿिए पासे शक शुबा ऐं नफ़रतूं जनम वठणु लॻियूं। हिकु तरफ़ चांडरोकियुनि रातियुनि में खुलियल मैदाननि में काफ़ीअ जूं महफ़िलूं पिए थियूं, त ॿिए तरफ़ मुशाइरा शुरू थिया, जन जो रंग ढंग निशत ऐं बर्ख़ास्त मौज़ू ऐं मज़मून ओपिरो हुयो। हिकु पासे ज़मींदारनि जे घोड़नि मिसरियुनि जा पाणी थिए पीता, त ॿिए तरफ़ इंसान बुख बीमारीअ ऐं बेअमलीअ जो शिकार थी रहिया। हिन किताब में पीर साहब केतिरियुनि ई हक़ीक़तुनि खे बेनकाब कयो आहे। उन्हनि मां ॿ अदबी हक़ीक़तूं सिंधी अदब जे तारीख़ जो अहम कड़ियूं आहिनि। जे पीर साहब जे किताब ज़रिए उहा हक़ीक़त पधरी न थिए हा, त सिंधीअ में उर्दू रंग वारे गज़ल जी शुरूआति अणसमझियल रहिजी वञे हा। सिंधी ॿोलीअ में उर्दू फ़ारसी नमूने जी गज़ल जी शुरूआति तॾहिं थी जॾहिं असांजा टालपुर हुक्मरान क़ैदी थी मटिया बर्ज में ओध जे आख़िरी हुक्मरान ऐं उर्दूअ जे डेकेडेंट कल्चर जे वारिस वाजिद अली शाह सां गॾु रहिया, जेको पिणु अहिड़े क़िस्म जी शाइरी कंदो हो। वाजिद अली शाह जी सोबत जे असर हेठि ई सिंध जे टालपुर हुक्मराननि अहिड़े क़िस्म जी शाइरी शुरू कई ऐं पोइ सिंध में उनखे हिमथायो ऐं गदा शाह खां पोइ सिंधी गज़ल ते बि अहिड़ो रंग चढ़ी वियो। ॿी अहम हक़ीक़त जेका असांजे अदबी तारीख़ जी अहम कड़ी आहे ऐं पीर साहब जी किताब ज़रिए असां ताईं पहुती आहे, उहा आहे शाइरीअ जे आदाब जी शुरूआति जे बारे में। पीर साहब जे लिखण मूजिबि सिंधी मुशाइरा अॻु बि थींदा हुआ, पर उन्हनि में अर्ज़ु कयो अथमि इरशाद सुभान अल्लाह वग़ैरह वारा आदाब तॾहिं दाख़िल थिया जॾहिं उर्दूअ जे मशहूरु शाइर अकबर अलाहाबादीअ जो शागिर्द अब्दुल मजीद सिद्दीकी लाड़काणे में आयो ऐं उतां जे मुशाइरनि में उहे आदाब शुरू करायई ऐं उरूज़ जी गिरफ़्त बि वधीक मज़बूत थींदी वई। पीर साहब जी किरदार निगारीअ जो ज़िक्र मथे कयो वियो आहे। पीर साहब जे बयानु कयल कनि किरदारनि सां मुंहिंजी ॾेठि वेठि रही आहे, पर ॿिनि किरदारनि खे त मूं तमामु क़रीब खां ॾिठो आहे जो उहे ॿई मुंहिंजे नानाणनि मां हुआ। उहे हुआ मरहूम इमामुद्दीन ज़ामिन ऐं रईस नजमुद्दीन नजम। पीर साहब संदन जेको कलमी नक्शो कढियो आहे उहो हू बहू मुंहिंजे यादगिरियुनि सां मिली थो अचे। उन मां साबित आहे त पीर साहब खे न फ़क़ति किरदार निगारीअ जे फ़न जो ॾांहुं ऐं ॾात आहे, पर हू पंहिंजी लिखणीअ में इंतिहाई एक्यूरेट ऐं ईमानदार आहे। कराचीअ जे थेरेटिकल कंपनियुनि जी शुरूआति हुजे, ख़िलाफ़त तहरीक हुजे, मौलवियुनि जा वाइज़ ऐं वाइज़नि ते झेड़ा हुजनि, अख़बारुनि खे कढण ऐं हलाइण जो ज़िक्र हुजे, ख़ान वॾो हुजे, मरहूम ईसाणी हुजे, आगा नज़र अली हुजे, मुला टिल्लू हुजे, मुला कुहाड़ो हुजे, सभु किरदार पंहिंजे असुल के रंग में पंहिंजी मिलनी ख़ूबियुनि ऐं ख़ामियुनि समेत पीर साहब जे किताब में मौजूदु आहिनि। एतिरे क़दुरु जो वेझनि दोस्तनि जे ग़लतियुनि ऐं उणाइनि खे बि प्यार ख़ुलूस ऐं मुहबत सां पेश कयो अथई। मौलाई शिदाईअ जो पीउ फ़ौत थिए उन राति ई मौलाई खेसि फिल्म ते वठी थो वञे। उन्हनि सभिनी वाक्यनि ऐं किरदारनि खे बयानु करण में पीर साहब ईमानदारीअ खां कमु वरितो आहे। पर हिकिड़ी ॻाल्हि जेका हिन किताब खे हिकु वॾो किताब ऐं हिन किताब जे लेखक खे हिकु अज़ीम लेखक थी बणाए, उहा हीअ आहे त कंहिं बि किरदार जी उणाई या कमज़ोरीअ जो ज़िक्र उन नमूने में न कयल आहे जो उन किरदार सां नफ़रत थिए। पीर साहब चंदेबाज़ ऐं चंदेखोर मौलवियुनि जो ज़िक्र बि हल्के भोग लाइट हुमर जे अंदाज़ में कयो आहे।
ह्यूमर जे अंदाज़ में कयो आहे। पीर साहब उन्हनि लेखकनि मां आहे जंहिंजो इंसान जी बुनियादी चङाईअ में ईमान आहे, जंहिंजी नज़र में इंसान अहसन तक़वीम आहे ऐं उनजी ख़राबु करण में समाज जो ॾोह आहे। पीर साहब जा बयानु कयल सभु किरदार अहिड़ा आहिनि जंहिंजूं कमज़ोरियूं ऐं ख़ामियूं चेड़ाईंदड़ न पर वणंदड़ ऐं खिलाईंदड़ थियूं लॻनि। हिन किताब जी बि वॾी ख़ूबी हीअ आहे त हीअ किताब उन दौर जी हर तबिके जी ज़िंदगीअ जो नक्शो पेश थो करे जिते उन जे वॾेरे जो ज़िक्र आहे, जंहिंजा कपिड़ा बि विलायत मां सिबजी ईंदा हुआ त उते उन ठेड़ीअ जे मदरसे मां भॼी आयल चेड़ाक ऐं बदमिज़ाज बोरचीअ जो बि बयानु आहे, जेको राशिदी साहब खे मरीड़े जी भाॼी ठाहे ॾींदो हो। पीर साहब हीअ किताब मनीला में लिखियो जॾहिं पाण मौत ऐं हयातीअ जे छिक ताण में मुब्तला हो। ज़ाहिर आहे त मुसनिफ़ पंहिंजी दाख़िली कैफ़ियतुनि जो इज़हार ई कयो हूंदो। हूअं बि चवंदा आहिनि त मौत खे आॾो ॾिसंदड़ जो बयानु सही हूंदो आहे। हीअ बि पीर साहब जे डाइंग डिक्लेरेशन आहे, जंहिंजी सिट में ईमानदारी ऐं लफ़्ज़ लफ़्ज़ में हक़ीक़त आहे। पोइ उहा राशिदी साहब जी दाख़िली कैफ़ियत जो नतीजो छो न हुजे। अहिड़ी ॻाल्हि जेका पीर साहब जी दाख़िली कैफ़ियत जो इज़हार आहे सा आहे संदसि माज़ीअ सां बेइंतहा प्यार। पीर साहब सिंधी औरत जी मुसाग लॻल चपनि, अणकटियल वारनि ऐं कुजल जी तारीफ़ थो करे ऐं कजल जी तारीफ़ थो करे। हिन खे जदीद फैशन नथो आवड़े। साॻी तरह काफ़ियुनि ऐं बैतनि जे महफ़िलुनि ताईं महदूद रहण थो चाहे, पर सकाफ़त जे पाणीअ जा हिकु जाइ ते बीही रहे त धप करे वञे। सकाफ़त डायनामिक मुतहरिक आहे, न की जामिद। तारीख़ सदाईं तब्दील थींदी आहे, अॻिते वधंदी आहे। उहा ॻाल्हि असांजी फ़ख्र लाइक़ु तारीख़ नवीस खे न आवड़ी। आख़िर अणकटियल वॾनि जुअनि सां भरियल वारनि खां कटियल शैम्पू थियल ख़ुशबू लॻल वारा कहिड़ी सूरत में घटि आहिनि। हिन किताब मां सिंध जा नौजवान लेखक हिकु अहम सबक़ु हासिलु करे सघनि था। उहो ई त पंहिंजे यादगिरियुनि खे महफ़ूज़ कयो। उहा ई असांजे दौर जी सही तारीख़ थींदी। जेकी कुझु ॾिसो आहे सो महसूसु करियो ऐं सोचियो, उनखे रिकॉर्ड कंदा रहो। छपण जी तकड़ नाहे जे 50 साल पोइ बि उहो महफ़ूज़ थियल यादियुनि जो ज़ख़ीरो छपियो त केतिरियूं ई हक़ीक़तूं बेनकाब थी पवंदियूं। बहरहाल पीर साहब जो हीअ किताब सिंध जे दौर जी जहिड़ी जाॻंदी तारीख़ आहे, जंहिंखे पढ़ी ईअं लॻो ॼण पीर साहब माज़ीअ जी खाण मां हीरा आणे असांखे आछिया आहिनि। पीर साहब जेका सिंध जी तारीख़ ते तहक़ीक़ कई आहे, उहा न फ़क़ति सिंध पर सॼी हीअ दुनिया तस्लीम कई आहे। हीअ किताब उन सॼी तहक़ीक़ ते हावी आहे, छो त हिन किताब में लाइब्रेरियुनि जे कबरुनि मां खोटियल किताबनि मां पढ़ियल ॻाल्हियूं न, पर हसास दिलि रोशन अखियुनि जा तजुर्बा, मुशाहिदा ऐं अहसास बयानु थियल आहिनि।